बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु अब्बास पाण ते मौजूदु आहियूं ऐं साईं मोहम्मद खान उस्ताद साहब मौजूदु आहे। साईं खां कुझु सजेशन वठणा आहिनि ईंदड़ वणनि जे बारे में। त साईं हींअर जेके दोस्त ही ख़रीद जो फ़सुलु शुरू आहे 2026 जो वणनि जो, त दोस्त हींअर के काहिनि पिया ऐं के अञा इंतज़ार में आहिनि, उहे हींअर वण स्टार्ट कनि था ऐं शुरू कनि अञा बिल्कुलु ॾिस न असां वटि इहो चयो वेंदो आहे त पाछा टे पुट खां आगा टे धीउ भली। त जिन दोस्तनि जूं ॿनियूं ख़ाली पियूं आहिनि या कमदन वारियूं ॿनियूं वांदियूं थियूं आहिनि या सिरेण वारियूं ख़ासि तौर ते लाड़ में वांदियूं थियूं आहिनि या कुझु ज़मीनदार अहिड़ा आहिनि जिन वटि ॿनियूं हूअं ई वांदियूं आहिनि, त उन्हनि खे घुरिजे त उहे आगा टी पोखी कनि। ऐं जेको आहे बेशक जेको आहे मौसम एॾी का ख़राबु कोन्हे को, ऐं जेकॾहिं ॼम वारो ॿिज हूंदो त ॼमी वेंदो, उन करे भले पोखी कनि त पाण उनखे फ़ाइदो आहे। अच्छा साईं, हींअर जेको ॿिज रोंबो कनि पिया या काइनि था वण, उहे कहिड़ी प्लानिंग तहत पंहिंजे वणनि खे माना संभालीनि पोखीनि, उपत कीअं पैदावार वधीक कीअं खणनि? हा, इहो जेको मेन क्वेश्चन आहे त असांजो आबादगार तकड़ करे आगाटा वण काहे थो, ठीकु आहे, अर्ली काहे थो, भलो कमु करे थो, पर हुनजे लाइ प्लानिंग लाज़मी आहे। पहिरीं ॻाल्हि जेका मेन आहे तव्हांखे करणु चाहियां थो उहा इहा आहे त जेके बि दोस्त आगा टी पोखी कनि था, ख़ासि तौर ते लाड़ में शुरू थी चुकी आहे, मिरपुर ख़ासि आहे, खिबरे वारी साइड आहे, उमरकोट आहे, थाणो बुलाखाना आहे, या पंहिंजो तव्हांजो ठठे जा एरियाज़ जेके आहिनि जंहिंमें जाती आहे, चौड़ जमाली आहे, जिन जिन इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे, उहे दोस्त पोखी कनि पिया। पोखी करण लाइ हू पहिरीं तौर ते ज़हनी तौर ते तयारु थियनि त जेका अर्ली काटन लॻंदी आहे उन ते थ्रिप्स जो शदीद हमलो थींदो आहे। जेके सरियूं बीठियूं आहिनि उन्हनि जा जेके जीत आहिनि उहे वणनि ते हमले आवर थींदा आहिनि। तव्हां हींअर ॾिठो हूंदो जेको माण्हू मोटरसाइकिल ते वञे थो बनी ते फील्ड ते हथा के शहर ॾे, त ऐनक खां सवाइ मोटरसाइकिल कोन हलाए सघे। इन माना एॾो जीत जेको आहे सो एनवायरमेंट में मौजूदु आहे, जेको इहे जेके नंढड़ा वण निकिरंदा उन्हनि ते माना हमलावर थींदो। उन करे ॿिज काइण खां पहिरीं हिननि खे सीड ट्रीटमेंट करणी आहे, ठीकु आहे। सीड ट्रीटमेंट जेका आहे सा लाज़मी आहे, यानी उन में जेको आहे सो ॿाहिरि जेकॾहिं दवा ईंदी आहे होमरे, उहा हाणे तव्हां जेकॾहिं सीड ट्रीटमेंट कंदव त तव्हांजे वण जीअं निकिरंदा त हरू भरू हुनखे जेको ज़हरीला वण हूंदा न त हुनखे जेसिड पंहिंजो थ्रिप्स वग़ैरह या ब्लैक थ्रिप्स आहे या ॿिया जीत अदर जेके आहिनि हरू भरू हमले वारा कोन थींदा। ऐं उन खां पोइ तव्हांजा वण ॼमी विया, 6-7 ॾींहं वण तव्हांजा ॼमी वेंदा। ॼमण खां पोइ तव्हांखे फौरी तौर ते इन्हनि जे नंढड़नि पननि खे बारीक बीनी सां जाइज़ो वठिणो आहे। जे उन्हनि ते थ्रिप्स अची वियो आहे त बराए महिरबानी उन ते स्प्रे थींदा, यानी अर्ली काटन ते तकड़ा 3 स्प्रे जेको थ्रिप्स जा थींदा आहिनि, जे न त इहे नंढड़ा वण तव्हांजा खाइजी वेंदा, वरी तव्हांखे गोबर हणणी पवंदी। अच्छा साईं, आख़िरी एम सजेशन तव्हां खां वठिणो आहे, जेके हिन वक़्तु पोखी कनि पिया पाछाटी पोखी थींदी, उन्हनि में कहिड़ी वैरायटी कायूं, माना नई का वैरायटी कायूं या पोएं साल जेके असांजो आज़माइल वैरायटियूं आहिनि उहे? उहो हीअं आहे त हाणे हीअ तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे। अॼुकल्ह पाण काटन जेको आहे से 2 क़िस्मनि जो आहे, ठीकु आहे। हिकिड़ा ॿिजनि ओपी ॿिज, ओपन पॉलिनेटेड, ठीकु आहे। ॿिया ॿिजनि ट्रिपल जीन में, यानी हिकिड़ा सिंगल जीन वारा, ॿिया ट्रिपल जीन वारा। त जेके दोस्त चवनि था त असांखे अॻिते कणिक काइणी आहे, माना वरी अक्टूबर में वण वढणा आहिनि, त उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे त आऊं इहा गुज़ारिश कंदुसि त उहे ट्रिपल जीन खां अवॉइड कनि, उहे ओपी ॿिज खाइनि, जंहिंमें तव्हांजो जेको आहे सो ख़ासि तौर ते किर्स 682 आहे या SS 32 आहे या पुकार वंदा आहिनि। काफ़ी जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेके सिंगल जीन में आहिनि। सिंगल जीन छा आहे, जल्दी लहंदी आहे ऐं जल्दी तव्हांजी फुटी ॾींदी, 90 ॾींहंनि खां पोइ या 85 ॾींहंनि खां पोइ फुटी ॾियणु शुरू कंदी आहे। ट्रिपल जीन थोरो लॉन्ग ड्यूरेशन में हली वेंदो आहे, 120 ॾींहंनि खां पोइ फुटी ॾींदो आहे। ऐं जेके बि दोस्त सॼो साल वण हलाइणु चाहिनि था, ख़ासि तौर ते हीअ जेको असांजो बेल्ट आहे, उमरकोट आहे, कुनरी आहे, जुडो आहे, नवकोट, टिगड़ी, इन्हनि साइडनि वारा जेके दोस्त आहिनि से वणनि खे छॾे ॾींदा आहिनि। त उन्हनि खे घुरिजे त उहे ट्रिपल जीन जेके जिन्सूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ जिन्सूं अची वञनि थियूं, ऐं केन्ज़ो जूं बहितरीनु जिन्सूं आहिनि या ॿियनि कॉम्पिटेटर जेके आहिनि उहे वठी उहे लॻाइनि, त उन्हनि जी पैदावार में फ़ाइदो थींदो। बाक़ी ॿियो आहे त जेकॾहिं बेसल डोज़ को दोस्त ॾियणु चाहे पियो त उन्हनि खे आउं गुज़ारिश इहा कंदुसि त हू सल्फर जो इस्तेमालु कनि, सल्फर बेंटोनाइट इस्तेमालु कनि। उहो जॾहिं वण जा खीरा कढनि था त हिमिक एसिड ऐं सल्फर बेंटोनाइट ॿई छटे खिड़ीअ में, पोइ खीरा कढी उन खां पोइ रुॻो कनि। त इहा जेका बेसिक मालूमात जेका आहे वण जे बारे में दोस्तनि खे ॾियणी हुई, इहा त ॿुधाई। दोस्तों, उमेदु हूंदी त हीअ वीडियो तव्हां लाइ फ़ाइदेमंद रहंदो। थैंक यू, महिरबानी।